नादिन कंदकोट में हिंदू बिरादरी मजहबी त्यौहार ॾियारी जो ॾिणु जोश ऐं जज़्बे सां मल्हायो। भगवान दास चावला हॉल में ॾियारी जी तक़रीब थी, जंहिंमें म्यूज़िकल प्रोग्राम पिणु कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था कुदरतुल्ला मीराणी जी ही रिपोर्ट। मुल्क जी कंदकोट में हिंदू बिरादरी मजहबी त्यौहार वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रही है। असां उन खां पुछासीं उन बाबति उहो छा था चवनि। मां आहियां सिंगर शबोलाल। जीअं त अॼु मां आई आहियां कंदकोट शहर में, जेको हिंदू बिरादरी दिवाली जो प्रोग्राम वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदी आहे पूरे पाकिस्तान में। अॼु मूंखे हिते अची करे तमामु प्यार मिलियो आहे, तमामु रेस्पेक्ट मिली आहे, ॾाढी ख़ुशी महसूस थी रही आहे। धामधूम सां मल्हाईंदा आहियूं। जॾहिं श्री रामचंद्र 14 साल बनवास काटे करे अयोध्या लौटियो त अयोध्या वासियुनि सां ॾिया ॿारे खे ख़ुशियूं कयूं। इन ख़ुशी में असां बि ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। सॼो शहर ख़ुशी सां मल्हायो वियो आहे। तमामु ख़ुशी थींदी आहे। सदर जी समेत जेके प्रेस मेंबर आहिनि उहिदेदार सभिनी तरफ़ां दोस्तनि खे दीवान खे वाधायूं ॾियां ॾियारियूं ऐं बहितर ॾींहुं आहे ऐं ख़ुशी जो ॾींहुं आहे। छो हे बि असां जेको ईद मल्हाईंदा आहिनि, असांजी ईद ईंदी आहे, असां बि हिन सां गॾिजी करे हिन ख़ुशी जे मौक़े ते गॾायूं। अॼु असां हिंदुनि जो इहो वॾे में वॾो त्योहार आहे ऐं असां पाण ख़ासि करे पंहिंजे मुस्लमान भाइरनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं जेके असां सां हिन ख़ुशी में शरीक थिया आहिनि ऐं शरीक थींदा आहिनि। जो हिंदू बिरादरी लाइ जेके बि पूरी दुनिया में रहनि था उन लाइ इन खां वधीक वॾो ॾिणु नथो थी सघे। छो जो दीवाली जेकी आहे उहा रामचंद्र भॻवान जी यादि ताज़ी करे थी। रामचंद्र भॻवान इन ॾींहं ते पंहिंजे पीउ जी जेके वचन कयईं, जेके घरवारी सां उनजा वचन हुया, उनजी पालना लाइ अयोध्या मां बनवास जेको आहे 14 साल बनवास कयो, जंगल में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। जॾहिं अयोध्या वापसि थिया त उन में ख़ुशीअ में जेके शहरी हुया उहो पूरी अयोध्या खे उन्हनि जेको आहे ॾींहंनि सां सिंगारियो, ॾींहंनि सां रोशन कयो ऐं भरपूर आतिशबाज़ी मुज़ाहिरो थियो। उहो अॼु ताईं उहे ॾीया बि ॿरंदा नी, उहो आतिशबाज़ी भरपूर मुज़ाहिरो थिए थो। अॼु बि ॾिसो पिया सवे माण्हू जेके ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल नी, उहे भरपूर आतिशबाज़ी मुज़ाहिरो बि कनि था ऐं ख़ुशीअ में झूमनि बि था। पूरी दुनिया में हिंदू जेके बि रहनि था उन्हनि खे दीवाली जूं लख लख वाधायूं ॾियूं था। ऐं हीअ जेकी रोशनियुनि जो जेको दीप जलियल आहे ऐं अल्लाह पाक खां भॻवान खां रामचंद्र भॻवान खां इहा ई दुआ आहे त हीअ दीप जेके हमेशह इंसान जी ख़ुशियुनि में बरकंदो रहे, जलंदो रहे। तमामु बहितरीनु ॾिणु आहे ॾियारी जो। माता रानी जो, माता लक्ष्मी मीराणी जो वॾो तमामु बहितरीनु ॾींहुं आहे। असांखे बि ॾाढी ख़ुशी थी आहे। पंहिंजे निणनि खे फटाका बि वठींदासीं, इंजॉय कईसीं। वरी हाणे प्रोग्राम ते बि वेंदासीं, ॾाढो मज़ो वठंदासीं। हिंदू बिरादरी खे बि अपील आहे त माना तमामु बहितरीनु नमूने सां मल्हाइनि।